मौला ख़ुशी जो ॾींहुं आहे। मुंहिंजे पुट खे वॾे वॾी डिग्री मिली आहे। उमरकोट में ग़रीबारी जे घर में पलजण वारे प्रताप मेंगवाड़ पंहिंजी PhD जी डिग्री जी कामयाबी जो सॼो क्रेडिट पंहिंजी माउ खे ॾिनो आहे, जंहिं खे पढ़ाइण लाइ पंहिंजो हारपो घणी तकलीफ़ सां खयो, घणियूं बुखूं काटियूं। उमरकोट जे हिन नौजवान जो चवणु आहे त मुंहिंजी डिग्री जो असुलु हक़दार मुंहिंजी माउ आहे, जेका पंहिंजी सॼी ज़िंदगी मुंहिंजी तालीम लाइ वक़फ़ करे छॾियईं। जॾहिं खेसि PhD जी डिग्री जो अहमियत जो अंदाज़ो थियो त हुन मुंहिंजी पेशानी चुमी डिग्री खे छातीअ सां लॻाए रोई पिए ॾिनो। चयाईं त हाणे मुंहिंजी ऐं तुंहिंजे बाबा जा ख्वाब पूरा थिया। प्रताप जी माउ, जेका अञा ताईं डॉक्टरेट जी माना खां अणवाक़ुफ़ हुई, जंहिंखे ख़बर पई त हीअ पढ़ाई जी वॾे में वॾी संद आहे, त हुन पंहिंजे पुट जी कामयाबी ते उत्साह ऐं ग़म जे गॾियल जज़्बे में डिग्री खे पंहिंजे मथे ते रखी अक़ीदत जो इज़हार कयो। प्रताप जो चवणु आहे त माउ ॻोठ वारनि खे सुञाणप ॾियण लाइ डिग्री खे ॻिचीअ में खयो ऐं सभिनी खे ॾेखारियईं। हुन चयो त मुंहिंजूं सॼियूं रातियूं ॾुख हाणे लही विया। प्रताप जे लाइ हिन कामयाबी में हिकु ॾुख जो पासो इहो बि आहे जो हुनजो चवणु हो त जेतोणीक मुंहिंजी माउ जी उमंग पूरी थी, पर मुंहिंजे बाबा साईं दुनिया में हुजनि हा त उन्हनि जो ॾींहुं ॾाढो रोशन थिए हा। अफ़सोस अॼु हू असांजे विच में न आहिनि, मुंहिंजी डिग्री जो ॾींहुं ॾिसी न सघिया। प्रताप जे दिलि गरम कंडनि वारी दास्तान सिंध समेत पूरे पाकिस्तान में वायरल थी रही आहे, जिते समाजी कारकुन, तालीमी अदीब, आम माण्हू माउ जी कुर्बानी ऐं पुट जी महिनत खे सलाम पेश करे रहिया आहिनि। केतिरनि ई माण्हुनि उनखे ग़रीबी में तालीम जी जदोजहद जो रोशन मिसाल करार ॾिनो आहे। प्रताप मेंगवाड़ जी कहाणी फ़क़्तु हिकु डिग्री ताईं रसाई जी ॻाल्हि न आहे, बल्कि हिकु माउ ऐं पुट जी लगन, कुर्बानीनि ऐं अणथक महिनतुनि जो नतीजो आहे, जेको सिंध जे अणॼातल हारियुनि ऐं मज़दूरनि जे घरनि में तालीम जे किरदार खे, तालीम जी अहमियत जी नवीद ॾियारे थो। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ, सोशल मीडिया सेंटर सिंध। मौला ख़ुशी जो ॾींहुं आहे। मुंहिंजे पुट खे वॾे वॾी डिग्री मिली आहे। अॼु मुंहिंजो प्रताप जे बाबा जो अॼु असांजो ख्वाब पूरो थियो आहे। अॼु प्रताप जो बाबा हुजे हा त ॾाढो अॼु ख़ुशि थिए हा। मुंहिंजो पुटु डॉक्टर थी वियो आहे। उहो ॾींहुं अॻियां यादि अचनि था। वञी ॿारहं कंदा हुआसीं। अब्दुरहमान वॾेरो ख़ान साहब पल्ली जे ॻोठ जो, उते असीं रहंदा हुआसीं सिरड़िया हाली। उन टाइम अहिड़ो वक़्तु हो सो आऊं ॾाढो डरी बचनि खे खाराईंदी, हारियुनि खे खाराईंदी, बनी ते वेंदसि, बनी जी वञी वाठियूं गॾु कंदसि, वाण वढंदसि, पोइ मुंहिंजो सुमान हरकाईंदो। उन टाइम ते मिसिंग चकी हुई कोन अटे जी ॻोठ में, पोइ एतिरी कणक कोन हुई, जेके मिलंदो हुरो सो आऊं घटी ते पीए ॾाढो डरी बचनि खे खाराईंदसि। ॾाढो करे पोइ वरी लायूं ठाहींदसि, ठाही लायूं पोइ असांखे मिलंदियूं लायूं, सो हू 3 सेर 4 सेर निकिरंदी सथरी, हू कुटे ऐं घर वठी आणीसि, पोइ वरी कुटे उखरी मां कुटे अछा चांवर करे पोइ रधसि ॿारनि लाइ, ॿिया अछा करे रखंदसि सुबुह जो वरी पीअण लाइ। पोइ राति जो ॿिया माण्हू निंड कंदा, ऐं जिंदरी डरियो चांवर रखंदसि, पोइ सुबुह जो सवेल उथे जंड जोटींदसि, जंड मां पीए रहंद त वरी ॿाहिरां वेंदा स्कूल। पोइ कॾहिं माने पकंदी, कॾहिं न पकंदी त थधी माने खाराए बचनि खे मुंहं ते हथ हणे रुपयो ॾे हथ में रवानो कंदसि। दिलि ख़ुशि थी असां पंहिंजे मन जी उमेदूं पूरियूं पढ़ाए बचनि खे। हथ में रुपयो कोन हो, खीसे में मुंहिंजा पुट मुंहुं लाहींदा। इन्हनि जो बाबा चवंदो त पुट ॾाढा थे पढ़ो ऐं आंजो नसीब खुले त आंखे नौकरियूं मिलंदियूं, उन्ही वंदराए पोइ मोकिलींदा हा स्कूल। हितां पंधु वेंदा दौड़े दौड़े दौड़े
कोस पंध कंदा, कॾहिं लारी निकिरंदी पंध वेंदा, कॾहिं लारी हथ ईंदी। सुहारी कोन हुई, असां वटि पैसो कोन हो, सो असीं बचनि खे लारी ते गाॾी ते मोकिलियूं। सो इहे पैसो कोन हो, पैसे लाइ सिकियासीं। अहिड़ा ग़रीबत खे ॾींहं आया, पोइ बचनि खे दिलदारियूं ॾेई ॾेई मूं पढ़ाया बचनि खे। बाबा हिननि जे बाबा बीमार पियो, बाबा पंहिंजे रस्ते वियो। पोइ बच्चा हाणे जो तक़दीर हूंदो त तव्हांखे नौकरियूं मिलंदियूं। ऐं पढ़ियो, कंहिंजियूं काठियूं कयूं, कंहिंजा लोढ़ा ॾिना, कंहिंजो गारो कयो। जीअं तीअं करे असां पंहिंजी बचनि खे स्कूल ॾे मोकिलींदा। मुंहिंजे बचनि खे ड्यूटियूं मिलियूं आहिनि, प्रोफेसर मास्टर पढ़नि। मूंखे अॼु ॾाढी ख़ुशी आहे, मुंहिंजा बच्चा पढ़े पास थिया आहिनि। असांखे बि तइलीम जी खपो, सो तइलीम असां वरितो आहे। तइलीम करे असां गुरबत में जान छुॾाई, तॾहिं अची जान सुधारी। हाणे बचनि जी दिलि ख़ुशि, अम्मा जी दिलि ख़ुशि, जो नालो अची हाणे रोशन कयो आहे। अर्ज़ु कयां थी, ये बच्चनि खे तइलीम ॾियो, सेखारियो तइलीम, त ग़रबत मां जान छुटे। ख़ासि करे पंहिंजे नियाणियूं आहिनि, तिन खे बि तइलीम ॾियो, पढ़ायो, उन्हनि खे बि सुधारियो। पढ़ण जो वक़्तु आहे, टाइम आहे पढ़ण जो। पढ़े सां सवा पोइ वेलियो कोन आहे। मूंखे ख़ुशी थी बिलावल भुटे खां मुंहिंजे बचे डिग्री वरिती आहे। मुंहिंजे ॿारनि खे अॼु तिन खे बिरादनि खे मुबारकूं हुजे।